कराची में नाई मुहर्रम हराम जो मरकज़ी मातमी जुलूस मंज़िल ते पहुची नहर थी वियो। एम ए जिन्ना रोड के आम ट्रैफिक लाइ सील करे पुलिस सां गॾु रेंजर्स जा एहलकार मुक़रर कया विया। मरकज़ी जुलूस जा हेलीकॉप्टरनि ऐं CCTV कैमराउनि ज़रिए निगरानी कई वई। नाई मुहर्रम हराम जो मरकज़ी मातमी जुलूस नश्त पार्क में बरामद कया विया, जंहिं में हज़ारे अज़ादारनि शिरकत कई। मरकज़ी मातमी जुलूस में शरीक अज़ादारनि नुमाइश जो रंगी वटि ॿिनि पहरनि जी नमाज़ अदा कई, जंहिं बाद ॿीहर मंज़िल ॾांहुं सफ़र शुरू कयो वियो। मरकज़ी मातमी जुलूस एम ए जिन्ना रोड खां थींदो मरकज़ी इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया वटि नहर थी वियो। मातमी जुलूस लाइ एम ए जिन्ना रोड के कंटेनर रखी आम ट्रैफिक लाइ सील कयो वियो। जुलूस जे रूट ते पुलिस सां गॾु रेंजर्स जे 5,500 एहलकारनि खे मुक़रर कयो वियो। एम ए जिन्ना रोड ते बुलंद इमारतनि मथां माहिर निशानेबाज़ एहलकारनि खे मुक़रर करे जुलूस जी CCTV कैमराउनि ऐं हेलीकॉप्टरनि ज़रिए निगरानी कई वई। जुलूस जे रूट ऐं पासे वारे इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल करे मोटर साइकिल जी ॿियल सवारी ते पाबंदी लॻाई वई।